पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो चयो आहे त अञा ताईं मुकमल चूंड नतीजा साम्हूं न आहिनि आया ऐं आज़ाद उम्मीदवारनि बि को फ़ैसिलो न आहे कयो। इन लाइ इहो चवण वक़्त खां अॻु हूंदो त केरु हुकूमत ठाहे रहियो आहे। पीपुल्स पार्टी चेयरमैन निजी टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त हेल ताईं जे नतीजनि मूजिबि पीपुल्स पार्टी जी हर सूबे में नुमाइंदगी आहे। इन खां सवाइ वफ़ाक़, पंजाब ऐं बलूचिस्तान में हुकूमत नथी ठाहे सघिजे। संदसि चवणु हो त कुझु आज़ाद उम्मीदवार असां सां राब्ते में आहिनि। मुकमल नतीजा साम्हूं अचण बाद ॿियुनि सियासी पार्टियुनि सां बि राब्ते जी पोज़ीशन में हूंदासीं। पंहिंजे मंशूर बाबति बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त मां हुजां हा त मंशूर ते मुकमल अमल थिए हा, पर गॾियल हुकूमत में कुझु शयुनि ते अमल न थी सघंदो। बिलावल भुट्टो चयो त असांखे मुशावरत सां मुआशी पॉलिसी ठाहिणी पवंदी। मां पंहिंजे मंशूर ते क़ाइमु आहियां ऐं कोशिश हूंदी त जेतिरी हद ताईं थी सघे उन ते अमल दरामद कयो वञे। पीपी चेयरमैन चयो त असां लाहौर मां वॾे मार्जन सां इलेक्शन खटे रहिया हुआसीं, पर सुबुह ख़बर पई त सीट हाराए विया आहियूं। बिलावल भुट्टो जो चवणु हो त असां चाहियूं था त अहिड़ी हुकूमत बणिजे जंहिंसां मुल्क में सियासी इस्तेहकाम अचे। सियासी इख़्तिलाफ़नि खे दुश्मनीअ में तब्दील न करणु घुरिजे।